जोडो मालपीड़ी ते ठेकेदार ऐं टाउन कमेटी इंतजामिया जी नाजायज़ वसूलिन खिलाफ वापारिन जो सख्त एहतिजाज। रोड बंद धरणे जी धमकी। जोडो खां रिपोर्ट करे रहियो आहे नुमाइंदा ख़ास राजा हकीम जरवार। जोडो शहर जी मालपीड़ी ते टाउन कमेटी जी सरपरस्ती हेठ कम कंदड़ ठेकेदार मुबीना तौर ते गरीब वापारिन का नाजायज़ ऐं वधीक रक़मूं वसूल करे रहिया आहिनि, जंहिं सबबि वापारिन में सख्त बेचैनी ऐं कावड़ जी लहर छायल आहे। वापारिन जो चवणु आहे त मालपीड़ी में हर ईंदड़ गाॾीअ खां गैर क़ानूनी नमूने सां ॾंड ऐं फीसूं वसूल कयूं वञनि थियूं। वापारी अॻवान यार मोहम्मद लाशारी, एजाज़ हैदर लाशारी, माशूक लाशारी, मोहम्मद अली, सजाद लिगारी, असलम निगारी, ख़ासि खेली ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त ठेकेदार पारां 20 रुपयनि जी नाके वारी पर्ची ते 100 रुपया लिखिया पिया वञनि, जॾहिं त आम लोड ते 400 रुपयनि जी जाइ ते 1000 रुपया वरिता पिया वञनि, जेको वापारी बिरादरी लाइ सरासर ज़्यादती ऐं ज़ुल्मनि जो मिसाल आहे। हिननि इल्ज़ाम हयो आहे त टाउन कमेटी इंतजामिया ऐं ठेकेदार मिली भगत सां ग़रीबनि जी रोज़ी ते दाड़ो हणी रहिया आहिनि। वापारिन जी को बि ॿुधण वारो न आहे। वापारिन जो चवणो त अॻे ई महांगाई, टैक्सनि ऐं घटि विकिरे सबबि ॾुखियनि हालतुनि में आहिनि। वधीक ॾिसंदा आहिनि रिपोर्ट में। दोस्तों अॼु आउं हिते जुडो मालपीड़ी में आयो आहियां। कुझु दोस्त आहिनि, उन्हनि शिकायत कई चई यार असां जेको हिते असांजे लाइ 1000 थी वियो आहे। अॼु जेको जुडो जी नंढे माल जी बि लिखाई जेका आहे 1000 रुपया आहे, ऐं जेको हिते नाको आहे 100 रुपया कयो वियो आहे। असां ख़र्चु कयो था अचूं पिया। अगरि को 2 या 3000 में को नंढो पारू बि विकिणूं था त असांखे हिते छा मिले पियो। ऐं सभु हिते रुगो जुडे जा जेके आहिनि कुझु दोस्त आहिनि, ऐं ॿियो हिते जेके कामोरा हिते आहिनि, टाउन इंतजामिया जुडे जो जेको ठेकेदार आहे, इहे सभु माल खाइण में पूरा आहिनि। त उन मौजूदु कुझु वापारी दोस्तनि खां राय वठंदसि, ॾिसूं त उन्हनि जी राय छा आहे। अला ॾे ख़बर ई तोखे छा पैसा लॻनि पिया, छा कोन्हे? असांखे 7000 लॻा। अच्छा, पोइ अवां ॾिनो कोन्हे छो? 200 रुपया ख़र्च करे आया आहियूं। 100 रुपया नाके जी पर्ची आहे, 1000 रुपया पर्ची हू वठनि पिया लिखाई। हाणे छा ॾियूं असां? अच्छा, माना पोइ हिनखे हाणे वापसी वञण जो मूंड आहे ईअं न? वापसी कया ईंदासीं, जे न हिते असांखे लॻा सुठा पैसा। हाणे 1000 रुपया पर्ची आहे हिते नाके जी। मुंशियुनि जी पंहिंजी मर्चागिरी लॻी पई आहे, हुते ठेकेदार 50 रेट लॻाए वेठो आहे। अच्छा, हाणे 1000 रुपया लिखाई के 500 रुपया कंहिं ग़रीब को 1000 रुपया लिखे ॾे किथां? अच्छा, सेठ जो ॿियो रुपयो कयो। असल छा आहे त जुडे जा कुझु मौजूदु माण्हू आहिनि जेके माल खाइण में पूरा आहिनि, छो त हिते फ्रूट लुटारो सिस्टम लॻो पियो आहे। ऐं हिते जी जेका इंतजामिया आहे उहो बि ख़ामोश आहे, सभु माल खाइण जी तलाश में आहिनि। ऐं ग़रीब माण्हू को बि मजबूर अची हिते को बि विकिणे थो, को 2500 3000 रुपये जो को नंढो पारू तो उनजी बि 1000 रुपया माना लिखाई मिले। ऐं हिते केरु चवण वारो कोन्हे। चाचा अवां छा था चओ? बाबा असां माल खायो वञो, हिते ख़र्च हिकिड़े पारो ते 2000 रुपया ख़र्च आहे, किराया आहिनि, तंहिंखां पोइ नाका आहिनि। हिते 1000 रुपया लिखाई करे छॾी अथनि। जिते 500 रुपया लिखाई हुई उते 1000 रुपया लिखाई करे छॾी अथनि। अच्छा, एतिरो पारू आहे, उन जो बि माना 1000 रुपया लिखाई। हाणे कमायूं 200 रुपया ऐं ॾियूं 1000 रुपया, किथां ॾियूं असां? अच्छा, माना अवांखे मिले कुझु ई कोन पियो ईअं? असांखे कोन्हे का शइ। अच्छा, रुगो ठेकेदार जो रोज़ असां माने ख़रीद ते रुपयो कोन मिले। अच्छा, ठेकेदार ऐं बसि हिते जी टाउन इंतजामिया आहे। के सभु मर्जी माल खाइनि पिया, कंहिंखे रुपयो ग़रीब जो कोन मिले, सभु परेशान आहे। अच्छा, ॾिसो माल विका में कोन पियो लिखाई जाम आहे, माण्हू भॻा वञी वठनि ई कोन। आउं आला अमरदारनि खां अपील कंदसि त महिरबानी करे इन शइ जो नोटिस वरितो वञे, छो त ॾिसो हिते ग़रीब आवाम, हिकिड़ो त सिंध में पाणी कोन्हे को, ॿियो त को पंहिंजो माल खणी अची ग़रीब मज़दूरी करे माल वठी वरी अगरि कंहिं मजबूरी जे हिसाब सां विकिणे थो त उनखां बि फुरलुट कयो वेठा आहिनि, या उनखे बि मिले कुझु ई कोन पियो। त दोस्तो आउं अपील थो करियां आला अमलदारनि खे, इन शइ जो नोटिस वरितो वञे ऐं क़ानूनी कार्रवाई कई वञे। महिरबानी।